सजावल में मशहूर दरगाह पीर फतेह अली शाही दरगाह पीर शमशाद अली शाह उर्फ मियां बापो मस्त जे गादी नशीन पीर शमशाद अली उर्फ बापो शाह चयो आहे त मुंहिंजे नंढे भाउ अहमद अली उर्फ जुनेद शाह वालिद जी वफ़ात खां पोइ दरगाह जी गॾियल मिल्कियत ते मुखालफ़नि जी चुर्च ते कब्ज़ो करे वरितो आहे। पंहिंजे मुरीदनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बापो शाह वधीक चयो त आउं दरगाह जो गादी नशीन आहियां छो त दरगाह सालियाने उर्स जे मौक़े ते समूरी निगरानी वालिद पीर इरशाद अली शाह जी हयाती में मुंहिंजे हवाले हुई ऐं दरगाह जी गादी नशीनी ते बि हक़ मुंहिंजो ई आहे छो त आउं वॾो आहियां। हुन चयो त नंढो भाउ मूंसां सलाह मशवरे ऐं मुरीदनि सां मुशावरत खां सवाइ 8 सफ़र खां ज़बरदस्ती दरगाह जो मेलो कराए रहियो आहे। हुन चयो त आउं DIG हैदराबाद ऐं SSP सजावल ऐं DC सजावल खां मुतालबो थो करियां त दरगाह जे थींदड़ मेले जी परमिशन फौरी रद्द कई वञे छो जो मेले थियण जी सूरत में वधी तकरार ऐं खून रेज़ी जो ख़दशो आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजो भाउ मूंखे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां धमकियूं ॾियारे रहियो आहे ऐं मुंहिंजी हयाती खे बि ख़तरो आहे। हुन मुतालबो कयो त मेले जी इजाज़त रद्द करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।